सेवण मावा की खबर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में पेट्रोल 13 ऐं डीज़ल 14 रुपया घटि थियण बावजूदि ट्रांसपोर्टरनि किरायो न घटायो, जॾहिं त ट्रांसपोर्टर पंहिंजे मर्ज़ीअ जो किरायो वसूल करण लॻा। सेवण खां दादूअ जो किरायो 200 रुपया, सेवण खां कराची जो किरायो 1200 रुपया, सेवण खां हैदराबाद जो किरायो 500 रुपया, सेवण खां भिटशाह जो किरायो 400 रुपया वसूल कियो पियो वञे। इहो किरायो तेल जे क़ीमतुनि में घटाए जे बावजूदि बि ट्रांसपोर्टर किरायो न घटाए रहिया आहिनि, जॾहिं त रोज़ाना वैननि जे कंडक्टरनि ऐं पैसेंजरनि जो झेड़ो रोज़ जो मामूल बणियल आहे। जॾहिं त कंडक्टरनि जो पैसेंजरनि खे हिकु ई जवाबु आहे त रुॻो तेल लाथो वियो आहे, ॿियो स्पाट्स जो सामान त निगरान हुकूमत कोन लाथो आहे, जॾहिं त गवर्नमेंट रुॻो तेल घटि करे रही आहे। ज़िलई इंतिज़ामिया जामशोरो ऐं तालका इंतिज़ामिया सेवण किरायो घटि करण में बिल्कुलु नाकाम नज़र अची रही आहे। ट्रांसपोर्टर वधायल किराया तेल जूं क़ीमतूं घटि थियण जे बावजूदि बि किराया घटि न करे रहिया आहिनि, जंहिं करे सफ़र कंदड़ माण्हू सख़्त परेशान आहिनि। सेवण जे अवाम ज़िलई इंतिज़ामिया जामशोरो ऐं तालका इंतिज़ामिया सेवण जिन खां मुतालबो कयो आहे त जेको ट्रांसपोर्टर हुकूमती मुक़ररु थियल किरायो वसूल न करे त उन ड्राइवर ऐं कंडक्टर ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खयो वञे ऐं सेवण जे अवाम मां इहा बेचैनी ख़तमु कराई वञे ऐं सेक्रेटरी ट्रांसपोर्ट खाते सिंध खे घुर्जे त ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणे।